बेऊ थी मरन, ॿार था मरन, हे करोड़ रुपया महीनो तो अचे, बजट उहा कान्हे थी वञे। इंसान जी जान खे अहमियत ॾियनि, पोइ पैसा पंहिंजो करप्शन खाइनि भली। सवाल इहो आहे त ही सुधारींदो केरु, हिन शहर जी वारसी कंदो केरु? लाड़काणो शहर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे अरबे रुपयनि जी बजट बावजूदु बुनियादी शहरी सहूलतनि खां वांझल आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खुलियल गटर, ख़राब सेवरेज निज़ाम, गंदगी ऐं नालनि जी गैर मयारी सफ़ाई शहरनि लाइ वॾो मसइलो बणियल आहे। लाड़काणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नए माली साल लाइ 4 अरब 2 करोड़ 51 लख 27,143 रुपयनि जी बजट मंज़ूर कई आहे। बजट में तरक़ियाती मनसूबनि लाइ 27 करोड़ 9 लख रुपया मुख़्तस कया विया आहिनि। शहरुनि जो चवणु आहे त जॾहिं हर साल म्यूनिसिपल इदारनि खे वॾी रक़म मिले थी त पोइ शहर में बुनियादी मसइला अञा ताईं हल छो न आहिनि थी सघिया। बेऊ थी मरन, ॿार था मरन, हे करोड़ रुपया महीनो तो अचे, बजट उहा कान्हे थी वञे। एसिल में सुम्हिया पिया आहिनि, सुता पिया आहिनि आरामी। असांखे माना बेसुकून लॻो पियो आहे त असां हिननि मां सुख वरितोसीं कहिड़ो। वाउट बि वठी था हलनि ऐं अचनि पोइ माना अचण लाइ राज़ी कोन्हनि के। हेॾा जो करोड़ रुपया था अचनि, कंहिंजे घर था वञनि, उहे पाण खाई पंहिंजा पेट भरी वेठा आहिनि। असां मिसकिन माना उहे वेठा था तड़पऊं वेठा। इंतिज़ामिया खपे त हे पंहिंजो सिस्टम दुरुस्त रखनि, जानी नुक़सान जेको आहे अॻ में इंसान जी जेके जान खे अहमियत ॾियनि, पोइ पैसा पंहिंजो करप्शन खाइनि भली, पर अॻ में जान जी हिफ़ाज़त बि कनि। न सही तरीक़े सां सफ़ाई आहे, न गटरनि जी सफ़ाई आहे, न गटरनि खे ढक आहिनि। हिन पासे ॾेको किरे माना इंसान जी क़ीमत न आहे, हिननि जी 2-3 हज़ार ढक जी क़ीमत वधीक आहे। बाक़ी हेतिरी जेका टैक्स अचे थी उहा खाधी पीतियूं वेठा आहिनि, जेकी हेतिरी बजट अचे थी उहा खाधियूं पीतियूं वेठा आहिनि। बाक़ी ॿिए हंधि एक्शन खणण जी कोशिशि ई न आहे। जेके नेकिया कम आहिनि उन्हनि में हिननि खे माना ॾोक थो थिए त माना हिते असां इहो कमु न कंदासीं। इहो त ग़लति आहे न। लाड़काणे शहर जे केतिरनि ई इलाइक़नि में गटरनि जा ढकण न हुजण सबबु खुलियल नाला हादसनि जो सबबु बणिजी रहिया आहिनि। शहरुनि जो चवणु आहे त खुलियल गटर ख़ासि तौर ते ॿारनि, बुज़ुर्गनि ऐं राति जे वक़्तु हलंदड़ माण्हुनि लाइ ख़तरो बणियल आहिनि। शहरुनि मूजिबि केतिरा ई भेरा ॿार गटरनि में किरण जा वाक़िया साम्हूं आया आहिनि, जंहिं सबबु वालिदेन में ख़ौफ़ पखिड़ियल आहे। केतिरा दफ़ा जेके ॿार किरिया आहिनि उन्हनि जी कुराड़ी किरी आहे, उन्हनि में हिकिड़ी किरी आहे, ढकण लॻा पिया आहिनि। जेकर थी सघे त ढकण ढको त मेज़बानी थींदी। हे आवाम जे लाइ तकलीफ़ आहे, तंहिंजे करे अर्ज़ु कयूं था त हे ढकजनि त बहितर थींदो। केरु अचे थो, ॿार वञे थो, राति बि किरी पिया आहिनि, ॿार सॼो खुलियल आहे गडर। हे घटि में घटि ॾींहं में केरु न केरु ॿार किरे थो, ॿुधी न, ॿार किरी पियो आहे। हिते कंहिंखे मग़ज़ में था धक लॻनि, केरु लुड़ी विया आहिनि हिते ॿार। जंहिं बारिश थो अचे सफ़ा ॿार पाणी निकिरी थो अचे। म्यूनिसिपालिटी वारनि खे बि चवंदा न। हिकिड़ो माज़ूर आयो नाबीन हुयो, उहो बि आयो कल्ह किरी पियो हिते। वीचारी फ़ोन बि हली वियसि, सामान बि हली वियसि, बटूं हर्ची हली वियसि, सही आहे न। हे सॼो हुतां अची सॼी हुन भिति ताणी खुलियल आहिनि, जेको अचे थो किरंदा था वञनि। शहरुनि जो चवणु आहे त लाड़काणे जो सेवरेज निज़ाम डिघे अरसे खां मसइलनि जो शिकार आहे। केतिरनि ई हंधनि ते गंदो पाणी बीठल रहे थो, नाला बंदि थी वञनि था ऐं सफ़ाई जो मुनासिब इंतज़ाम नज़र नथो अचे। शहरुनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जी लापरवाही सबबु कुझु इलाइक़नि जे माण्हुनि पंहिंजे ख़र्च ते गटरनि ते ढकण लॻाया, पर उन्हनि मां कुझु ढकण बाद में चोरी थी विया, जंहिं करे मसइलो ॿीहर पैदा थी वियो। असीं पंहिंजे खीसे हड़ऊं वड़ऊं बि हिते गटर जा ढकण लॻायासीं, पर उहे टुटी पिया ऐं हैरोनी खणी विया। इंतिज़ामी वहिंवार का बि यानी कानूनी जेका रिट आहे, इंतिज़ामी जेका हिकु अखि आहे, उहा अलाए छो अघोर निंड सुती पई आहे। लाड़काणे जा रहवासी मेयर, म्यूनिसिपल इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो करे रहिया आहिनि त खुलियल गटरनि खे फौरी तौरु ढकण लॻाया वञनि, सेवरेज निज़ाम बहितर कयो वञे, नालनि जी सफ़ाई बाक़ाइदगी सां कराई वञे।